जे अॼु गुलाम कादिर सोलंकी जी जेका लिखियल नावल राणीपुर में उनजी महारत जी तक़रीब थी रही आहे, जंहिंमें वॾे तइदाद में अदीब शाइर ऐं साञावंदनि शिरकत कई आहे। अचो साणनि ॻाल्हि ॿोल कयूं, उहे छा पिया ॿुधाइनि नावल जे बाबति। सिंधी अदब में जदीद जेको दौर अदब जो आयो उन में जॾहिं क्लासिकल दौर खां शाइरी अॻिते वधी त उन में ज़ाहिर आहे त सिन्फ़ुनि जो बि इज़ाफ़ो थियो ऐं मौज़ूअनि जी बि नवाण आई ऐं सिंधी अदब पंहिंजो दाइरो तमामु वसी बि कयो, गहरो बि कयो। गहरो त अॻु में बि हो, पर उनखे मौज़ूआती वुसत घणी बाद में आई, सिन्फ़ुनि जी वुसत बि आई। त उन में जीअं कहाणी अफ़सानो, जीअं सवानी अदब, जीअं तर्जुमा थिया, ईअं नावल बि असां वटि 20वीं सदी जे इब्तिदाई ज़माने खां शुरू थी वियो। हाणे अॼोके दौर में नावल नौजवान ख़ासि तौर ते तमामु घणो लिखी रहिया आहिनि। हाणे हिकिड़े पासे ज़ाहिर आहे त कंहिं सिन्फ़ खे मक़बूल बणाइण में या उन सिन्फ़ में लिखण जी रुझान खे त असां सुठो सम्झूं था, पर गॾोगॾु जिते इहा ख़ुशी आहे त सिंधी ॿोलीअ में नावल घणा लिखजनि था, घणा छपजनि था, पर साॻे वक़्तु अदबी तनक़ीद जे ख़्याल खां इहो बि सुवालु अहम आहे त उन्हनि मां घणाईअ जो मयार कहिड़ो आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त उन्हनि मां घणाईअ जो वॾो मयार न आहे। न ॿोलीअ जो मयार आहे, न मौज़ूआती गहराई आहे, न उन में ॿोलीअ जो हिकिड़ो जेको जमालियाती ऐं हिकिड़ो फ़िक्री पासो थिए थो, उहो मानवियत वारो पासो, उहो को सगारो आहे। मजमूई तरह मूंखे लॻे थो त जेको नओं लिखंदड़ आहे, मां सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, पर घणाई जी ॻाल्हि थो कयां, जेके नावल छपजनि था, मां पढ़ंदो रहंदो आहियां। उन में अॼोके दौर जे नौजवान खे घणी तकड़ आहे त तकड़ में लिखे, तकड़ में छपाए, तकड़ में मक़बूल थिए ऐं ॼण तकड़ में हिकिड़ी नावल निगारी हैसियत मिली वञे। इन शौक़ु वरी सोशल मीडिया बि इहो शौक़ु वधायो आहे, त इन करे मां सम्झां थो त लेखक खे जेका पंहिंजे तख़लीक़ ते घुर्बल ध्यानु ॾियणु खपे ऐं महिनत करणु खपे। ऐं तव्हां ॾिसो त गोइटे जहिड़े ग़ैर मामूली वॾे तख़लीकार चयो त मां पंहिंजी तख़लीक़ खे 10 भेरा लिखंदो आहियां, हिकु भेरो लिखंदो आहियां लेखक तौरु ऐं 9 भेरा मां उनखे नक़ाद वांगुरु पढ़ंदो आहियां। त असांजे अॼोके दौर जे लेखक खे इहो सम्झणु खपे त अदब में उहा ई तख़लीक़ जटाव कंदी जंहिंमें मयार हूंदो, जंहिंमें गहराई हूंदी, जंहिंमें मानवियत हूंदी, जंहिंमें जमालियात जो नवां नवां रुख हूंदा, जंहिंमें पंहिंजे समाज जी जो गहरो इदराक हूंदो, ऐं रुगो पंहिंजो समाज न, अॼोके दौर जो इदराक हूंदो। ऐं त मां सम्झां थो त जिते असांखे सिंधी ॿोलीअ में नावल निगारीअ जे रुझान जो मक़बूल थियण ते ख़ुशी आहे, उते इहा तनक़ीद बि मां करणु चाहींदुसि त घणाई जेका आहे उहा तकड़ में लिखे थी, तकड़ में छपाए थी, तकड़ में मक़बूल थियणु चाहे थी। नतीजे में उनजी परख कजे थी त पोइ उन्हनि जे मयार ते वॾा बुनियादी सवाल आहिनि। ऐं जीअं त सोशल मीडिया जे दौर में हाणे हर क़िस्म जी शइ पई अचे, लिखिजे पई, इन करे उहो जेको अॻु में अदबी वेहकुन जो कल्चर हो, अदबी परख जो कल्चर हो, रिसाला हुआ मयारी, उहो ज़मानो बि न आहे। ऐं नतीजे में छा थो थिए त उहा जेका अदबी परख आहे उहा घणी थिए नथी। मां सम्झां थो इहो रुझान असांखे वापसि वराइणो पवंदो ऐं जिते असांखे पंहिंजे नौजवाननि खे शाबाश ॾेई उन्हनि खे हिमथाइणो पवंदो लिखण लाइ, उते असांखे कुझु अदबी तनक़ीद जे उसूलनि जे ख़्याल खां कुझु बेरहमीअ सां तनक़ीद बि करणी पवंदी, फ़नी बि ऐं मौज़ूआती बि ऐं हर क़िस्म जी, त जीअं असांजे ॿोलीअ में जेको अदब तख़लीक़ थिए उहो रुगो मिक़दार में घणो न हुजे, पर पंहिंजे गहराईअ में, वुसत में ऐं तख़लीक़ियत में बि नई नुज़रत ऐं नवाण सां भरपूर हुजे। असां आम कचहरी ॿुधंदा आहियूं त कंहिंसां बि ज़्यादती थींदी आहे, नाइंसाफ़ी थींदी आहे त मुंहिंजो नसीब न हुयो ऐं मुंहिंजी क़िस्मत में इहा शइ न हुई। जेका शइ असांखे क़ौम खे जकड़े बीह रही आहे, जेको असां इन चकर में फाथल रहिया आहियूं, पोइ असां पाण इहे ज़्यादतियूं सोचींदा था, बर्दाश्त कंदा था रहूं। मूं सोचियो जेकॾहिं असां इन शइ खे क़ौम जे ॾाढो हक़ीक़त पेश कयूं त बाबा असांजो नसीब भलो आहे, असां सम्झो क़िस्मत भली आहे, पर असां सां इहा ज़्यादतियूं थियनि थी पियूं रियासत जूं, हुकूमत जूं, समाज जूं
ऐं उन खे मां कलम खणी किताब जी सूरत में नाविल आंदो अथमि की क़ौम खे ॿुधाइण लाइ त असां सां असांजी क़िस्मत भली आहे पर असां ज़्यादती थिए थी पई जो आण जो ही नाविल जो सबबु इहो ई हुयो। हिन वक़्तु मौजूदा वक़्त में सिंधी अदब में जेको अदब सर्जे पियो उन में घणे में घणो नाविल पढ़ियो वञे थो त इन मां अंदाज़ो लॻाए त नाविल जी केतिरी अहमियत आहे। सिंधी अदब में पहिरियों नाविल जेको बंबो ज़मींदार हुयो उहो नाविल आहे। उन खां पोइ जेको आहे कुझु नाविल्स असांजे अदब में आया पर वरी विच ते एॾी माठ थी वई जो नाविल खे को हथ न पियो लाहे ॼण त माना लॻे पियो त ही का ॾुखी सिन्फ़ आहे या कुझु आहे हे पर ही जेको असांजो 2000 खां हाणे 2025 ताईं घणे में घणा सिंधी अदब में नाविल लिखिया विया आहिनि। हाणे नाविलनि जो मयार जेको आहे उहो वक़्तु साबित कंदो पर नाविल जेको इर्तिका जे अमल मां गुज़रे पियो त मूंखे लॻे थो त नाविल हिकिड़ो बहितरीन शिकिल में जेको आहे उहो असांजे साम्हूं ज़रूरु ईंदो। बाक़ी कादर जो जेको नाविल पढ़ियो आहे उन में इलाही सारियूं सघारियूं शयूं आहिनि ऐं नाविल में कुझु कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां मुआशिरे में नथा चई सघूं। जीअं असां हिते हिन वक़्तु हिन स्कूल में वेठा आहियूं उन हवाले सां प्राइवेट स्कूलनि जे हवाले सां उन हिकिड़ो बहितरीनु जेको आहे उन में कहाणी ॾिनी आहे या गाइनी डॉक्टर्स आहिनि या जेके नेगेटिव पर्सन्स आहिनि जेके मुआशिरे में जेके पाइनि था हिन मुआशिरे जी बहितरीन जेके आहे हुन कादर साहब नुमाइंदी कई आहे ऐं हुनजो ही नाविल ज़रूरु लिखियो अथई ऐं असां हुन में एंटरटेनमेंट बि हासिलु कयूं था। बाक़ी हाणे जॾहिं महूरत थी वई नाविल अची वेंदो उन खां पोइ नाविल कादर जो न रहंदो उहो अवामी रहंदो। उन ते जेके राया ईंदा उन मां अंदाज़ो लॻाए सघिबो त हीउ नाविल कहिड़ी जॻह ते पहुचिजो इन कहिड़ी हैसियत आहे पर नाविल ज़रूरु आहे ऐं कादर इन लाइ खीरनि जो मुस्तक आहे त कादर हिकु सुठो नाविल सुठो मां पंहिंजे नमूने चवां थो मां पढ़ियो आहे पर जेको सोसाइटी तय कंदी मां बि हुनजो फ़र्द आहियां त नाविल खे इहो कादर खे हिन जी मुबारक हुजनि त हू नाविल ॼण में कामयाबी आहे ऐं ॿियो नाविल अथसि ऐं टियों लिखंदो उन में हिन जी अञा बहितरी ईंदी। अदब में नाविल हींअर तक़रीबन 20 सदीअ में तमामु घणो नाविल लिखियो वियो आहे। हिन जो तइदाद पहिरियां थोरो हुयो। सिंधी अदब में नाविल तर्जुमे सां आयो रासीलास खां हुनजी शुरूआति थी हुन खां पोइ तबाज़ाद नाविल जलाराम लिखियो वियो ऐं पोइ मिर्ज़ा कलीश बेग हुनजी शुरूआति कई त विरहाङे खां पोइ अक्सर में जेके हितां जा हिंदू राइटर्स हुया उन्हनि जे लॾे वञण खां पोइ इहो ॾाढो ख़ाल पैदा थियो जंहिंखे मोहम्मद उस्मान डीपलाई सांगड़ नाविल लिखी ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु नाविल जी फील्ड में कमु कयो। उन खां पोइ सिराजुल हक़ मेमन साहब तमामु सुठा नाविल लिखिया ऐं जेतिरी क़दुरु नाविलनि जी ॻाल्हि आहे त हुनजो हीउ ॿियो नाविल आहे। हुनजो पहिरियों नाविल जेको हुयो उन ते बि हू मुहाग लिखियो हुयो ऐं हीउ जेको आहे जेके असांजा हेठें तबिके जा मसइला आहिनि ऐं असांजे अॼोके समाज जे आइनादार हुन जेका कोशिशि कई आहे हुनखे ॾियण जी ऐं हिकिड़ो हुनजो पंहिंजो अंदाज़ आहे सादी ॿोलीअ में ऐं सादो बयानु हुनजो रखियो आहे ऐं उनखे हुन निभाइण जी कोशिशि कई आहे पर अञा नाविल में इलाही शयूं जेके आहिनि उहे अञा हिन में घुर्बल हुयूं ऐं मुंहिंजे ख़्याल में उहो अॻिते जीअं हू उन्हनि शयुनि खे वधीक सम्झंदो लिखंदो त तमामु हिकिड़ा सुठा हुनजो जेको हीउ मौज़ू आहे उहो ॾाढो शानदार मौज़ू आहे। ख़ासि करे असांजो जेको वेठो तबिको आहे पीढ़ियल तबिको जंहिंसां मसइला आहिनि ज़मीनुनि जा मसइला आहिनि नौकरियुनि जा मसइला आहिनि रिश्वत आहे सियासत आहे उनखे हुन टच करण जी कोशिशि कई आहे ऐं हिकिड़ी सुठी कोशिशि कई आहे ऐं मां सम्झां थो त हुनजी इहा कोशिशि हेठें तबिके में हुजण जे करे तमामु असराइती आहे ऐं इनशाला इहो जेको नाविल आहे सिंधी अदब में भले खणी वॾो मक़ाम न ई माणे सघे पर हुन जा जेके मौज़ू आहिनि उहे ॾाढा शानदार आहिनि ऐं उन्हनि मौज़ूअनि ते भरपूर नमूने सां लिखी सघिजे थो। इहे जेके बि तारीख़ी नाविल आहिनि सागड़ खां वेंदे या जेके मुख़्तलिफ़ तहरीकुनि जे हवाले सां लिखिया विया आहिनि या जेके मोहबत ते लिखिया विया आहिनि उहे नाविल असां जॾहिं पढ़ूं था या उन नाविलनि खे असां जॾहिं ॿीहर पढ़ूं था हिकिड़ा अहिड़ा नाविल हूंदा आहिनि जेके बार बार दिलि पढ़ण लाइ चवंदी आहे। कादिर सोलंकी साहब वॾे अचूं था त कादिर सोलंकी साहब जे हवाले सां जेको मुंहिंजो पहिरियों तारीफ़ हुयो उहो
पाणीअ मंझि झूपड़ा जेको नाविल महाबोर जे हवाले सां असां ईअं लिखियो हुयो। उन खां पोइ वरी हीअ सर्जिस सां सूर जेको लिखियो आहे। ऐं कादिर सोलंकी साहिब जे लिखण जो स्टाइल आहे आम फॉर्म आहे, हुन में को फ़लसफ़ो न आहे, के हरू भरू जा जुमिला न आहिनि जो नाविल पढ़ो तव्हांखे डिक्शनरी खोलणी पए। कादिर सोलंकी साहिब जेको मंज़र ॾिठो आहे, जीअं ॾिठो आहे, उनखे लिखियो आहे, उनखे कलमबंद कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में कादिर सोलंकी साहिब जो ही नाविल जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 2 नाविल अची चुका आहिनि, इहे सिंधी अदब में हिकिड़ी सुठी जॻह वलारनि था। ख़ासि करे इन नाविलनि में हिकु ख़ुशूसियत इहा आहे त उन में जेको ॻोठाणो मंज़र आहे या ॻोठाणा जेके मंज़र इहे बि शामिल आहिनि त उते उठनि जो ज़िक्र आहे, पाणीअ जो ज़िक्र आहे, ॿनियुनि जो ज़िक्र आहे, वणनि जो ज़िक्र आहे ऐं मुख़्तलिफ़ पखियुनि जो ज़िक्र आहे। इहो कादिर सोलंकी साहिब जे नाविल जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे। ऐं मां इहो ई सोचियो आहे, मां इहो ई चाहींदुमि त कादिर सोलंकी साहिब जेको लिखणु आहे उहो अञा बि जारी रहे त जीअं, छाकाणि त कादिर सोलंकी साहिब जहिड़ा दोस्त असांजी सिंधी अदब खे खपनि था। जी जेका ॿोली आहे उहा ॾाढी वसी ॿोली आहे। त सिंधी ॿोली में कहाणी आहे, शाइरी आहे, नावल आहे, उहे ज़बरदस्त किताब छपजनि पिया। असां वटि सिंधी ॿोली में नावल कुझु घटि छपिया आहिनि ऐं छपजण जो सबबु इहो आहे त ख़ासि करे कहाणी का नावल थोरो ॾुखियो आहे। हुन में जेके किरदार आहिनि, जेको प्लॉट आहे, सभिनी शयुनि खे संभालणु ॾाढो ॾुखियो आहे। डॉक्टर कादिर सोलंकी जो जेको नावल आहे सर्जिस ता सूर, ॾाढो इंतिहाई अहम नावल आहे। छाकाणि त सिंध जी जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, जिन में ख़ासि करे नशो आहे, आइस नशो आहे, यूनिवर्सिटियुनि में जेको मार्क्स जो मसइलो आहे कि फेल कयो थो वञे पियो, या जेके नंढा वॾा मसइला सिंध में थियनि था, उन्हनि खे डॉक्टर कादिर सोलंकी ॾाढे भरपूर नमूने सां बयानु कयो आहे। ऐं मां सम्झां थो त हीउ नावल जेकॾहिं 100 साल खां अॻिते पढ़िबो त हीअ हिकिड़ी तारीख़ हूंदो, छो त हिन दौर जा जेके मसइला आहिनि, ख़ासि करे मसइला खे बयानु कयो आहे। ऐं नावल जेको आहे सिंधी अदब में घणो थो पढ़िजे, छाकाणि त एंटरटेनमेंट जो ज़रियो बि आहे ऐं हुनजो जेको मैसेज आहे उहो तमामु हिकिड़ो वसी मैसेज आहे। त मां सम्झां थो त हीउ जेको नावल आहे हिकु ज़बरदस्त साबित थींदो ऐं असांजे नौजवाननि खे अहिड़ा किताब जेके आहिनि पढ़णु घुरिजनि, छाकाणि उन्हनि खे ज़बरदस्त हिकिड़ो मैसेज मिलंदो। नाविल लिखण जी जेका शुरूआति बाक़ाइदे थी आहे उहा थी आहे 1870 खां वठी। ऐं मौजूदा दौर में जेको नाविल लिखियो थो वञे उहो तमामु घणो लिखियो थो वञे। नाविल जीअं त हिकिड़ी एंटरटेनमेंट जो ज़रियो आहे ऐं नाविल हिकिड़ी सिंधी अदब जी इंतिहाई ॾुखी सिन्फ़ आहे। उन ते जेको ग़ुलाम कादिर नाविल लिखियो आहे सर्जस्ता सूर, ॾाढो बहितरीनु नाविल लिखियो अथई। उन में ग़ुलाम कादिर हिकु छोकिरे जो ज़िक्र कयो आहे जेको ग़रीब ख़ानदान जो आहे त कोन, पर हुन सां भाउ ऐं पीउ कुझु ज़्यादतियूं पिया कनि, उहे हिन खे ख़र्चु कोन पिया ॾियनि ऐं हीअ इंतिहाई ॾुखियनि मरहलनि मां गुज़रे थो ऐं पोइ हू अॻिते हली पंहिंजे मंज़िल ते रसे थो। ऐं उनखां पोइ नाविल जो हिकिड़ो ॿियो हिसो न लिखियो आहे जंहिंमें न ख़ासि करे थर वारे पासे जी जेको आहे पंहिंजो उतां जी जेका ग्रीनरी आहे, उतां जा जेके मंज़र निज़ारा आहिनि, उनखे तमामु घणो उते हाईलाइट कयो आहे। उन खां अलावा मौजूदा दौर में जेके प्राइवेट इदारा आहिनि जेको आहे पंहिंजो तमामु ॻरियूं फीस पिया वठनि, उन्हनि जे जेको उणायूं आहिनि, कोताहियूं आहिनि, उनखे हिन हाईलाइट करे ऐं समाज खे हिकिड़ो पैगाम सरेआम ॾिनो आहे त जेके प्राइवेट इदारा आहिनि उहे ॻरियूं फीस वठी ऐं अवाम सां ज़्यादतियूं पिया कनि। ग़ुलाम कादिर जो ही जेको नाविल आहे सर्जस्ता सूर, इहो ॾाढो बहितरीनु आहे। इनशाला ही मार्केट में ईंदो, अॼु उनजी महूरत आहे ऐं मार्केट में अचण खां पोइ इनशाला पाण मल्हाईंदो ऐं उनजो जेको फ़िकुर ऐं पैगाम हूंदो इनशाला उन मां तव्हां सां सभु फैज़याब थींदा। नाविल समाजी मसइलनि ते आहे जेकी असांजे समाज जे में नासूर बणियल आहे। मिसाल तौर ते प्राइवेट स्कूल्स में जेके गाटे टोड़ फीयूं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे कादिर पंहिंजे नाविल में जेको आहे आवाज़ु उथारियो आहे। उनखां पोइ जेकी असां वटि गायनेकोलॉजिस्ट डॉक्टराणियूं आहिनि जेकी हर मरीज़ खे सिर्फ़ु इन शिकिल में ॾिसनि थियूं त उन्हनि मां पैसा कमाईंदियूं, ऐं हर औरत जेका आहे उनखे ट्रीटमेंट ई एॾी ॾिनी थी वञे जीअं हुनजी जेका आहे डिलीवरी आहे उहा नॉर्मल न थिए, बल्कि हुनखे जेको आहे ऑपरेशन जा वढ ॾेई करे हुनखे जेको आहे डिलीवरी कराई वञे ऐं हुनजी ज़िंदगीअ खे जेको आहे मौत जे मुंहं में धिकियो वञे। इन सां गॾोगॾु जेको आहे कादिर सोलंकीअ जे नावल में मुआशिरे जे ॿियनि उणाइनि ते, जीअं मिसाल कचे जे इलाइक़े में जेकी वॾेदारी आहे, जागीरदारी आहे, सरदारी निज़ाम आहे ऐं उहे जेकी धाड़ेल पालनि था ऐं उहे जीअं जिते इहो एनजीओ जे तरफ़ां स्कूल खोले थो जवाद जेको हिन जो
नावल जो मेन किरदारु आहे हिकिड़ो, त उहो जॾहिं उते एनजीओ जे तरफ़ां स्कूल खोले थो त उहे सभु जो सभु वॾेरा जागीरदार जेकी हिन जो पीउ आहे उहो बि हिकिड़ो नंढड़ो वॾेरो आहे, उनखे बि हिन जे मुखालिफ़ बणाइनि था ऐं वरी उनखे मुखालिफ़ बणाइण सां गॾोगॾु हिनखे बार बार झलनि था त जेको आहे तूं हिते तालीम न ॾे, शऊर न ॾे। इहे समूरियूं जेके बि उणायूं असांजे मुआशिरे में समाज में आहिनि उनखे कादर सोलंकी आहे हिन नावल में पेश करण जी कोशिशि कई आहे। तो उहो जस लाणे मुबारक लाणे। बाक़ी प्लाट जे हवाले सां नावल जी जेको आहे पेशकश जे हवाले सां उणायूं नज़र अचनि थियूं, पर हुनजी जेका मेन खूबी आहे उहा मंज़र कशी आहे। उहा मंज़र कशी जेका हिन पंहिंजे नावल में कई आहे उहा कमाल कई आहे। हर किरदार खे हिन जीअं परखियो आहे उनखे उन रीत ई उन अंदाज़ में जेको आहे हिते पेश करण जी कोशिशि कई आहे। ॾिसो हिन ते हिकिड़ो नावल आहे जेको मां एजुकेशन जे घाटे थोरो फीअनि जी ॻाल्हि कई त उन में राणी जेका आहे पंहिंजे औलाद खे पढ़ाइण लाइ पंहिंजे जिस्म खे बि विकिरो करण लाइ आमादा थी वञे जो हुनजी जेको आहे रोज़मर्रा जे कमकार मां बि हुनजो एतिरो पूरा नथो थिए जो उहो पंहिंजे औलाद खे तालीम ॾियाराए सघे। तो इन खां वधीक ॿी कहिड़ी बग़ावत थी सघे थी। तो ना मजमूई तौर ते नावल जेको आहे उहो बहितर आहे ऐं कादर सोलंकीअ खे जस। हुननि ॿुधायो त नावल जेको आहे सो शानदार अदब जो हिसो आहे जंहिंखे कादर सोलंकी जेको आहे सो सिहड़े जेको आहे सो हिन मुआशिरे में आंदो आहे ऐं मुआशिरे जी जेका आहे सो अकासी कई आहे। कैमरामैन टीम सां गॾु अब्राहिम सोलंकी, रिपोर्टर वॉइस ऑफ सिंध लंडन, राणीपुर।